बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पाणई जल जलालहू, पाणई जान जमाल, पाणई सूरत पिणीअ जी, पाणई हुस्न कमाल। पाणई पीर मुरीद थिए, पाणई पाण ख़याल, सभु सभोई हाल मंझाई मालूम थिए। पाणई पसे पाण खे, पाणई महबूब, पाणई खलके खूब, पाणई तालिब दिन जो। अस्सलामु अलैकुम मुंहिंजा तमामु नाज़रीन, उम्मीद करियां थी तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारियूं दुआऊं अवां सभिनीनि जे लाइ, नेक तमन्नाऊं अवां सभिनीनि जे लाइ। उम्मीद करियां थी तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। जेकॾहिं तबियत में चाकाई न बि आहे त अव्हां जे लाइ खोड़ सारियूं दुआऊं कयूं था। अॼु जुमे जो ॾींहुं आहे ऐं जुमे जे ॾींहं जो अवां सभिनीनि खे खोड़ सारियूं मां मुबारकूं ॾियणु चाहींदमि। जुमे जो ॾींहुं यकीनन तमामु ख़ूबसूरत ॾींहुं थिए थो। दुरूद पाक असांजे प्यारे आका हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿिन्हिनि जहाननि जा सरदार, जंहिंजे सदके में हीअ काइनात ख़लकी वई। अल्लाह तबारक व तआला चए थो त आउं तव्हांजे माल खे, तव्हांजी सूरतुनि खे ऐं तव्हांजी ज़िंदगी जी आसाइशुनि खे कोन थो ॾिसां, पर फ़क़ति हू रब जेकॾहिं ॾिसंदो आहे त पोइ नियतूं ॾिसंदो आहे ऐं अमल ॾिसंदो आहे। ऐं इंसान जो जेको अमल हूंदो आहे न किथे उहो नियत कंदो आहे त मूंखे हीउ कमु करिणो आहे, तॾहिं उहो कमु कंदो आहे। या जेकॾहिं को ख़्यालु ईंदो आहे न, ऐं ख़्यालु जेकॾहिं ख़ूबसूरत आहे, पाक आहे, सुठो आहे, त उहो दिलि में ख़्यालु विझंदड़ असांजो परवरदिगार आहे। पाण चार कुल हमेशह जेको आहे न पढ़िया आहिनि ऐं असांखे ताक़ीद कयो वेंदो आहे त चार कुल हमेशह तव्हां पढ़ंदा कयो। उन में हमेशह असां पनाह घुरंदा आहियूं उन विसविसनि खां, उन शैतानी ख़्यालनि खां, ऐं उन पनाह में अचण जी असां जेको आहे न दुआ करे रहिया हूंदा आहियूं त रब साईं जेको आहे सो पंहिंजी बाझ में असांखे रखे। ऐं हूअं बि सिर्फ़ु असां इहो नथा चऊं त शैतानी विसविस आहे, पर इंसानु जॾहिं इंसाननि में रहंदो आहे न, माण्हू जॾहिं माण्हुनि में रहंदो आहे न, त पोइ चवंदा आहिनि त जेका नज़र हूंदी आहे इंसान जी उहा ॾाढी तेज़ हुजे थी। त उन बद नज़र खां बचण जे लाइ बि इंसानु जेको आहे सो जॾहिं पनाह घुरंदो आहे त उहो चार कुल पाण पंहिंजे विर्द में आणींदा आहियूं। ऐं ॾींहं जी जॾहिं बि शुरूआति थींदी आहे, अव्हां यकीनन सुबुह जो उथंदा हूंदव त अव्हां कलमो पढ़ी ऐं पंहिंजे ॾींहं जो आगाज़ वठंदा हूंदव। ऐं जेकॾहिं अव्हांजी रुटीन में इबादत करणु शामिलु आहे त पोइ त अव्हांजो पूरो ॾींहुं जेको आहे सो अव्हां दुआउनि सां शुरू कयो था। दुआउनि ते बिलीव मुंहिंजे ख़्याल सां त हर मोमिन, हर मुस्लमान, हर माण्हूअ जो हुजे थो। अच्छा, हिते न असां जेको आहे सो जॾहिं दुआउनि जी ॻाल्हि कंदा आहियूं त उते तमामु मूंखे लॻंदो आहे बाउंड्रीज़ जेको आहे उहे किथे न किथे असां जेको आहे सो ख़तमु करे छॾींदा आहियूं। ऐं डायरेक्ट कनेक्शन जेको आहे पंहिंजे रब सां हूंदो आहे, पंहिंजे पालणहार सां हूंदो आहे, द वन एंड ओनली हू इज़ द क्रिएटर पाण चवंदा आहियूं। त पोइ हर इंसानु उन रूहानी तौरु कनेक्ट थी वेंदो आहे उन हस्ती सां। ऐं पोइ दिलि खे यकीनन इत्मीनान बि मिलंदो आहे, सब्र बि मिलंदो आहे। सब्र, इत्मीनान ऐं शुक्र, जेकॾहिं टे शयूं इंसान में आहिनि त पोइ इंसानु ज़िंदगी जे तमामु रस्तनि ते पेचर पंध जेके बि उनजी ज़िंदगी जो हिसो हुजनि था उते इंसानु यकीनन उन महिनत सां, मुस्तक़िल मिज़ाजी सां त हले थो, पर तवक्कल चयो वेंदो आहे त तमामु वॾी शइ आहे। रब साईं तव्हां असां सभिनीनि खे पंहिंजी पनाह में रखे, ऐं असां सभिनीनि जो रब साईं जेको आहे इज़तूं सलामत रखे। व तो इज़्ज़ु मन तशा व तो ज़िल मन तशा, रब साईं जंहिंखे चाहींदो आहे बेशक बेहिसाब इज़त ॾींदो आहे। नाज़रीन, प्रोग्राम से साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़िन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन। टपाल मेज़बान जश्न जमाल जो को बि पैक वठो, पंहिंजी मालूमात पैकेट ते ॾिनल कोपन में दाख़िल कयो, घर जे वेझो टपाल मेज़बान जश्न जमाल जे ड्रॉप बॉक्स में विझो, मौक़ियो हासिलु कयो। टीवी गेम शो टपाल मेज़बान जश्न जमाल जो हिसो तव्हां बि बणिजी सघो था, तव्हां बि खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनाम। ही जेका कैंपेन आहे या जंहिंजे बारे में मां तव्हांखे ॿुधाए रही आहियां, टपाल मेज़बान जश्न जमालो टीवी शो, इहो तव्हांजे पंहिंजनि शहरनि में बि थिए थो, तव्हां शामिल बि थियो था। ऐं जेके बि असांजा ॾिसंदड़ आहिनि हिन प्रोग्राम खे तव्हां रेगुलर ॾिसो था, त तव्हां बि टपाल मेज़बान जश्न जमालो टीवी शो में शामिलु थी सघो था, जेको तव्हांजे पंहिंजे शहर में थींदो। नाज़रीन, प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था। ऐं जुमे जो ॾींहुं आहे, मां जुमे जे ॾींहं जो अव्हांखे खोड़ सारी मुबारकूं बि ॾिनियूं आहिनि। घणो वक़्तु नथी वठां, आयल जेको असांजो मुअज़्ज़िज़ महिमान आहे उनखे भलीकार चवंदासीं, मेरान टेलीविज़न जो हिसो ई असां उनखे चवंदा आहियूं। हमेशह जेको आहे सो लबैक चई करे ऐं असांजे प्रोग्राम में शामिलु पाण थींदा आहिनि। जुमे जो प्रोग्राम हुजे या माह रमज़ान जा तमामु प्रोग्राम्स हुजनि त उन्हनि जी कोऑर्डिनेशन बि असां सां गॾु हूंदी आहे। ऐं सुबुह मेहरान जी जेकॾहिं मां ॻाल्हि कयां त शुरूआती जेके ॾींहं हूंदा आहिनि सुबुह मेहरान प्रोग्राम जा, तॾहिं खां वठी डायरेक्टर साहब मुर्तज़ा मजबूर सां उन्हनि जी जेको आहे न हिकिड़ो सुठो नातो जुड़ियल आहे। त पाण
पाण हमेशह सुठे अंदाज़ में असांखे रिस्पॉन्स कंदा आहिनि. मां हमेशह चवंदी आहियां त लबैक चई करे असांजे प्रोग्राम में पाण जनाब तशरीफ़ फरमा थींदा आहिनि. द वन एंड ओनली कारी मोहम्मद अली साहब असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि. तव्हांखे भली कार चवंदा. अस्सलाम वालेकुम. वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाह. जी, जुम्मे का दिन है, जुम्मे की मुबारकबाद देना चाहूँगी आपको. बहुत सारी मुबारक. बहुत बहुत आपको भी. जी, थैंक यू सो मच. माशाल्लाह. कैसे स्टार्ट करेंगे प्रोग्राम का? स्टार्ट कैसे लेंगे आप? कुरान करीम फुरकान अहमद की तिलावत से. बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह. अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम. बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम. अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन. अर्रहमानिर रहीम. मालिकि यौमिद्दीन. इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन. इहदिना सिरातल मुस्तकीम. सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दाल्लीन. आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम. आमीन आमीन. प्रोग्राम जी शुरूआति ख़ूबसूरत अंदाज़ में थी आहे. ऐं जुमे जो प्रोग्राम जॾहिं हूंदो आहे त मां हमेशह चवंदी आहियां त हीउ जेको जुमे जो प्रोग्राम हूंदो आहे, जुमे जे ॾींहं जे हवाले सां ई असां कंडक्ट कंदा आहियूं. त पैटर्न असांजो कुझु इन ई तरह हूंदो आहे. सूमर खां वठी जुमे ताईं प्रोग्राम मां ताईं पहुचाईंदा आहियूं. नाज़रीन, टाइमिंग 10 बजे खां वठी 12 बजे ताईं हुजे थी. जुमे जो प्रोग्राम ख़ूबसूरत लॻंदो आहे तव्हां सभिनीनि खे, त उन ई हिसाब सां प्रोग्राम करण जी कोशिशि हूंदी आहे समूरी टीम जी. अच्छा, यूट्यूब जी ॻाल्हि कंदमि ऐं फेसबुक जे हवाले सां बि ज़िक्र कंदी हलंदमि. फेसबुक ते पेज मौजूदु आहे मेहरान टीवी एंटरटेनमेंट जे नाले सां. प्रोग्राम जा मुख़्तलिफ़ हिसा उन पेज जे ज़रिए अव्हां ताईं पहुचाया वेंदा आहिनि. उनखे तव्हां शेयर करे सघो था. उते प्रोग्राम ॾिसंदा आहियो. सभिनी ॾिसंदड़नि जा असीं थोराइता आहियूं. ऐं यूट्यूब ते मेहरान टीवी एंटरटेनमेंट जे नाले सां चैनल मौजूदु आहे. सो तव्हां उते बि प्रोग्राम ॾिसी सघो था, सर्च करे सघो था. तमामु प्रोग्राम्स जेको आहे सो उते अपलोड कया वेंदा आहिनि. उन ई तरह सुबुह मेहरान प्रोग्राम बि उते अपलोड कयो वेंदो आहे. वधीक बिल्कुलु बि मां टाइम कोन वठंदुसि. आयल जेको असांजो मुअज़्ज़िज़ महिमान मौजूदु आहे हुनखे ई वक़्तु ॾींदासीं. तिलावत तव्हां कई आहे प्रोग्राम जी. हमद बारी ताला सां जे कॾहिं प्रोग्राम खे अॻियां वधायो त सुठो रहंदो. बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह. सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह. या अल्लाह या रहमान. या अल्लाह या रहमान या रहीम या करीम. या अल्लाह या रहमान या रहीम या करीम. या अल्लाह या रहमान या रहीम या करीम. अरफ़ा आला नाम तेरा कुन फयकून है काम तेरा. अरफ़ा आला नाम तेरा कुन फयकून है काम तेरा. ज़िक्र है सुबह हो शाम तेरा. ज़िक्र है सुबह हो शाम तेरा. ला इलाहा इल्लल्लाह. या अल्लाह या रहमान या रहीम या करीम. या अल्लाह या रहमान या रहीम या करीम. ज़ात है तेरी लामहदूद हर शय में तू है मौजूद. ज़ात है तेरी लामहदूद हर शय में तू है मौजूद. ज़ात है तेरी लामहदूद हर शय में तू है मौजूद. एक तू ही है सबका. एक तू ही
ही है सबका माबूद, ला इलाहा इल्लल्लाह। या अल्लाह या रहमान या रहीम या करीम, या अल्लाह या रहमान या रहीम या करीम। शम्स कमर तस्बीह करें और शजर सजदे में झुकें। शम्स कमर तस्बीह करें और शजर सजदे में रहें। जिक्र चरिंद परिंद करें, जिक्र चरिंद परिंद करें। ला इलाहा इल्लल्लाह। या अल्लाह या रहमान या रहीम या करीम, या अल्लाह या रहमान या रहीम या करीम। सबका तू ही है रिज़्क़ रसां, सबका तू ही है रिज़्क़ रसां। खालिक मालिक इंसो जां, सबका तू ही है रिज़्क़ रसां। खालिक मालिक इंसो जां। चाहते हैं सब ये तेरी अमां, चाहते हैं सब ये तेरी अमां। ला इलाहा इल्लल्लाह। या अल्लाह या रहमान या रहीम या करीम, या अल्लाह या रहमान या रहीम या करीम। सदक़ाए हैदर आले रसूल, सदक़ाए हैदर आले रसूल। हमको अता हो इश्क़ रसूल, सदक़ाए हैदर आले रसूल। हमको अता हो इश्क़ रसूल। हम पर हो रहमत का नुज़ूल, हम पर हो रहमत का नुज़ूल। ला इलाहा इल्लल्लाह। या अल्लाह या रहमान या अल्लाह या रहमान या रहीम या करीम, या अल्लाह या रहमान या रहीम या करीम। अल्लाह सुभान अल्लाह माशाअल्लाह ख़ूबसूरत तव्हांजो आवाज़, तव्हांजो अंदाज़ ॾाढो ख़ूबसूरत ऐं प्रोग्राम जो स्टार्ट बाक़ाइदा ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में असां अॼु वरितो आहे तिलावत क़ुरान करीम ऐं उन खां पोइ हम्द बारी ताला। अच्छा, असां इंसान न ॾाढा अजीब हूंदा आहियूं। असां चाहींदा आहियूं त असांखे जेको आहे न नंढियूं वॾियूं जेकॾहिं इंसानु ग़लतियूं करे थो त चाहींदा आहियूं त जेको अॻिलो इंसानु आहे उहो बि असांखे माफ़ु करे, ऐं असां जॾहिं दुआ कंदा आहियूं त पंहिंजे रब खां बि रहम तलब करे रहिया हूंदा आहियूं। पर अलाह साईं वाज़े करे छॾियो आहे, रब साईं चए थो त आउं उन्हनि खे पसंदि कंदो आहियां जेके रहम कंदड़ हूंदा आहिनि। अवां ज़मीन वारनि सां रहम कयो त आसमान वारो अव्हां ते रहम जी नज़र करे थो। रहम जो मक़सदु छा आहे? रहम करण जी जॾहिं पाण ॻाल्हि कंदा आहियूं या इहो जॾहिं इहो वर्ड हिकिड़ो पंहिंजे ज़हन में अचे थो त हिन में सिर्फ़ु फ़क़ति असांजा घर भाती या असांजा वेझा अज़ीज़ दोस्त मिट माइट कोन्ह अचनि त असां उन्हनि सां रहम दिली सां अचूं, पेश अचूं। पर हर उहो आम इंसानु जेको तव्हां सां किथे टकराइजी वञे थो ऐं बिलाशुबा जेकॾहिं उनजो को कमु अव्हां में पइजी वञे थो ऐं अव्हां जेकॾहिं उहा इस्तिताअत रखो बि था त उन सां रहम जो मामिलो इंसान खे जेको आहे न उहो गवारा हुजे थो। त असां जेको आहे सो पंहिंजी ज़ात सां जेकॾहिं कंहिंखे थोरो फ़ाइदो पहुचायूं था त इहा इंसान जी ज़ात जी ॾाढी हिकिड़ी सुठी क्वालिटी हुजे थी। उन खां पोइ ईंदे ईंदे रस्ते ते जेकॾहिं असां कंहिंखे हलंदे फिरंदे ॾिसूं था कंहिंजो थोरो घणो असां सां जेको आहे सो उहा कम जे मामले में ॻाल्हि ॿोल थी वञे थी, उते रहम जो मामिलो। तव्हां किथे को जानवर ॾिसो था हुन सां रहम जो मामिलो, तव्हां किथे को फ़क़ीर ॾिसो था हुन सां रहम जो मामिलो। हर तव्हांजे अंदाज़ में लहजे में ॻाल्हाइण में रहम जो मामिलो जेकॾहिं आहे त पोइ असां इहो माना हिकिड़ी इंसान जी उमेदु हूंदी आहे न त असां जेकॾहिं ॿियनि ते रहम करियूं था, रहम जो मामिलो करियूं था त पोइ रब बि जेको आहे न असां सां जेको आहे सो रहम जो मामिलो कंदो। त इहे हिकिड़ियूं डीप ॻाल्हियूं आहिनि ऐं इन्हनि सभिनीनि ॻाल्हियुनि खे हमेशह चयो वेंदो आहे त न रिलीजियस पर्सपेक्टिव सां इंसानु ॾिसंदो आहे। पर मां या थी सघे थो अव्हां बि इन ॻाल्हि खे जेको आहे सो हिकिड़ो इंसानियत जे आला दर्जे ते इंसानु जेको आहे न नज़र विझी करे जेकॾहिं सोचे थो त इहे सभु शयूं, इहे सभु क्वालिटीज़ शायदि उन इंसान में असांखे नज़र अचनि थियूं जेको उन इंसानियत जे आला दर्जे ते हुजे थो। ऐं ख़ूबसूरत इंसानु उहो ई हूंदो आहे जेको पंहिंजी ज़ात सां ॿिए कंहिंखे नुक़सानु न पहुचाए ऐं पंहिंजी ज़ात सां जेकॾहिं जिथे बि थोरो बि
1.5 असां जेको आहे न सफ़ा नंढा नंढा जेको आहे काउंटिंग में हेठि नंबर्स काउंट कयूं, उते बि जेकॾहिं इंसानु थोरो पंहिंजे रहम जे मामले खे ॾिसे त शायदि सुठे अंदाज़ में उहो जेको आहे न डीलिंग जेका थींदी आहे उते बि तमामु सुहिणे अंदाज़ में तव्हां रिज़ल्ट्स बि कढी सघो था। प्रोग्राम सुबुह महिराण जेको जुमे ते असां कंडक्ट कंदा आहियूं, हमेशह कोशिशि हूंदी आहे त नातिया कलाम ऐं जेको आहे सो ख़ूबसूरत गुफ़्तगू उन में शामिलु हुजे ऐं नातिया कलाम जॾहिं बि असां ॿुधंदा आहियूं त यकीनन प्रोग्राम में हिकिड़ो पंहिंजो सुरूर छाइजी वेंदो आहे। नाज़रीन, वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, सो मां ब्रेक जी तरफ़ अॻियां वधंदसि ऐं टपाल मेज़बान जो साथ मौजूदु आहे। टपाल मेज़बान जश्न जमालो टीवी शो हाणे थींदो तव्हांजनि पंहिंजनि शहरनि में ऐं तव्हां खटे सघंदव खोड़ सारा क़ीमती इनाम। काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह महिराण। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर वेलकम चवां थी, भली कार चवां थी अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह महिराण में। ऐं सुबुह महिराण प्रोग्राम नंढड़े ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं। प्रोग्राम सां साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़िन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन। टपाल मेज़बान जश्न जमालो जो को बि पैक वठो, पंहिंजी मालूमात पैकेट ते ॾिनल कोपन में दाख़िल कयो, घर जे वेझो टपाल मेज़बान जश्न जमालो जे ड्रॉप बॉक्स में विझो, मौक़ो हासिलु कयो। टीवी गेम शो टपाल मेज़बान जश्न जमालो जो हिसो तव्हां बि बणिजी सघो था, तव्हां बि खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनाम। जनवरी जो महीनो ऐं डिसंबर खां पोइ जनवरी जो महीनो जॾहिं पाण सभिनीनि खे नसीबु थींदो आहे त घणी थधि, ऐं अॼु मां घरां बि निकिरां पई ऐं जॾहिं मां ट्रेवल करे अचां पई त परे परे ताईं ॾाढो माना बाक़ाइदा धुंध ऐं इहो जेको आहे न दूंहों महसूसु थिए पियो त परे ताईं नज़र कोन पए वई। ऐं मां इहो ई सोचियुमि पे त जॾहिं असां क्लाइमेट चेंज जी ॻाल्हि कंदा आहियूं त उहो पंहिंजे सेमिनार्स में, वर्कशॉप्स में, ट्रेनिंग्स में हिकिड़े वॾियूं वॾियूं जेके आहिनि न असां वटि पाण अप टू डेट रहणु चाहींदा आहियूं। पाण चाहींदा आहियूं त जेको बि करंट असां वटि इशू आहे उन जे बारे में असांखे ॼाण हुजणु खपे। त पोइ जेके बि रिपोर्ट्स हूंदियूं आहिनि या सालियानियूं ख़ासि तौर ते जेके असां वटि रिपोर्ट्स ईंदियूं आहिनि उहे असां उन स्क्रीन्स ते वेही करे ॿुधंदा बि आहियूं, पढ़ी बि रहिया हूंदा आहियूं, या हिन सोशल मीडिया जे ज़रिए तव्हां बि पंहिंजी कॾहिं कॾहिं मोबाइल में जेको आहे न डिफरेंट एप्स तां अप टू डेट रहण जे लाइ कोशिशि कंदा हूंदव त तव्हीं पढ़ो। पाण सभु ॼाणूं था त पाकिस्तान जेको आहे न सिर्फ़ु 1% कॉन्ट्रीब्यूट कंदो आहे क्लाइमेट चेंज में। पोइ असांजा आस पास जा जेके मुल्क हूंदा आहिनि ग्रीन हाउस गैसिस जे करे असां वटि जेको आहे पाकिस्तान में असां जहिड़नि मुल्कनि में मां चवां त वधीक हिकिड़ो असरु ज़रूरु थींदो आहे। लाहौर जी पाण ज़रूरु ॻाल्हि कंदासीं, छो त पंहिंजो पाड़ेसरी जेको मुल्क आहे इंडिया खां पोइ ॿियों नंबर ते लाहौर जेको पंहिंजो शहरु आहे पाकिस्तान जो, उहो आलूदगीअ में सेकेंड नंबर ते काउंट थिए थो। हाणे जॾहिं लाहौर जी ॻाल्हि कयूं था ऐं पाण रहूं था सिंध में, त इहो मुमकिन न आहे त असांजे मुल्क जो को हिकिड़ो साइड जेको गदलाण में तमामु घणो जेको आहे न काउंट कयो वेंदो हुजे ऐं उन खां पोइ असां ताईं उनजो असरु न पहुचे। मां अॼु आयमि पई त मां इहो ई सोचियमि पई त कोहीड़ो शायदि उहो ॿियो हूंदो आहे, हल्की हल्की माक पननि ते हुजे ऐं तव्हांखे उहो जेको आहे न हिकिड़ो गुड वाइब ॾेई रहियो हूंदो आहे, हिकिड़ी सुठी फीलिंग्स तव्हां महसूसु करे रहिया हूंदा आहियो, छो त मौसम जी जेके तब्दीलियूं हूंदियूं आहिनि उहे सुठियूं हूंदियूं आहिनि। पर अॼु जेको मां दूंहों ॾिठो पई न, इन तरह जो दूंहों मूंखे यादि आहे त मूं नॉर्दर्न एरियाज़ में ॾिठो हो। बाक़ी सुबुह जो सवेर ट्रेवल करणु ऐं कॾहिं बि जेतिरो बि सीउ हुजे इन तरह जो धुंध जेको आहे सो मां फेस न कयो आहे त साम्हूं तव्हां थोरो परे जो तव्हांखे जेको आहे न घणो दूंहों नज़र अची रहियो हुजे। त मुंहिंजे चवण जो मक़सदु सिर्फ़ु एतिरो आहे त असां सिर्फ़ु हिकिड़े 1% पाकिस्तान कॉन्ट्रीब्यूट करे थो क्लाइमेट चेंज में ऐं उन खां पोइ असांखे घणो भोगणो पवे थो, बर्दाश्त करिणो पवे थो। पर उन खां पोइ जॾहिं असां सेल्फ कॉन्ट्रीब्यूशन जी ॻाल्हि करे रहिया हूंदा आहियूं त वॾा वॾा स्लोगन्स हमेशह पढ़ंदा आहियूं त ब्लैक शॉपर्स इस्तेमालु न करणु घुरिजनि, असांखे जेको आहे सो प्लास्टिक घणो यूज़ न करणु घुरिजे ऐं स्पेशीज़ खे सामुंडी जेका जीवत आहे उनखे घणो नुक़सानु पहुचंदो आहे। पर उनजे बावजूदि बि असां जेको आहे न इहे तमामु शयूं पंहिंजे रोज़मर्रा जे इस्तेमाल में आणे रहिया हूंदा आहियूं। त कोशिशि कजे त असां जेको आहे पंहिंजे तरफ़ खां
जेतिरो थी सघे असां जेको आहे न तमामु शयुनि खे पंहिंजे अमल में बि आणे सघूं, जेतिरो असां पढ़ी रहिया हूंदा आहियूं। यकीनन ॿार जेको आहे सो हिन टाइम ताईं स्कूल वञी चुका हूंदा ऐं असांजी तमामु अधु हिन वक़्तु घरनि में वेही प्रोग्राम्स ॾिसंदी हूंदियूं, तमामु ॿाहिरि जेके प्रोग्राम तव्हां वॉच करियो था। सियारो आहे, यकीनन तव्हां पंहिंजे ॿारनि जो तमामु घणो ख़्यालु रखंदा हूंदा, पंहिंजो बि तमामु घणो ख़्यालु रखो ऐं जॾहिं घर खां निकिरो था त ड्राइविंग जेको आहे सो उहा तव्हां स्लो कयो। ख़ासि तौर ते जॾहिं मां धुंध जी ॻाल्हि कयां थी या जॾहिं असां जेको आहे सो हिन मौसम जी ॻाल्हि कंदा आहियूं त हर को थोरो कॉन्शियस त ज़रूरु हूंदो वाइल ड्राइविंग, जॾहिं तव्हां ड्राइविंग करियो था ऐं थोरो घर खां 5-10 मिंट अॻु निकिरण बि जेको आहे न उहो सही रहंदो आहे, बहितरु रहंदो आहे। प्रोग्राम जी तरफ़ नाज़रीन अॻियां वधूं था। कारी मोहम्मद अली साहब असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि, उन्हनि खां जेको आहे सो सियारे बाबति बि थोरी कचहरी कंदासीं। ये सर्दियों का मौसम आपके लिए कैसा होता है? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मौलाना मुहम्मद मादिल जुद वल इकराम व आलिहि व बारिक वसल्लम। सर्दियों का मौसम तो आपको पता है कि हर तरफ सर्दी की लहर होती है, और फिर जो काम करने वाले होते हैं इंसान उसमें भी सुस्ती खा जाता है। कि नहीं यार अब उठ जाएंगे, अब कर लेंगे, सर्दी है। तो ये अल्लाह रब्बुल इज़्ज़त की दी हुई नेमतें, सर्दी हो, गर्मी हो, धूप हो, सूरज चाँद सितारे, ये सब अल्लाह रब्बुल इज़्ज़त की दी हुई नेमतें हैं और हमें अल्हम्दुलिल्लाह इसका शुक्र अदा करना चाहिए। ये भी नेमत है, इससे भी कुछ ना कुछ जो है अल्लाह रब्बुल इज़्ज़त की जो है वो ये तख्लीक करदा तमाम चीज़ों में से कोई ना एक चीज़ ऐसी होती है कि जिस पर रब्बुल इज़्ज़त ने कोई ना कोई हिकमत रखी हुई होती है। सर्दी के अंदर भी कोई ना कोई चीज़ें ऐसी होती हैं कि जिससे सर्दी आते ही तो वो चीज़ों का जो है वो उभरना शुरू हो जाती हैं। तो इसमें ये अल्लाह की हिकमत है और दुआ करते हैं अल्लाह रब्बुल इज़्ज़त हम सब पर करम में खास अता फरमाए। आमीन आमीन। अच्छा मोहम्मद भाई, जैसे गर्मियों का जो मौसम होता है, सख्त गर्मियाँ होती है और रमज़ान के रोज़े, और इसके अलावा ये जो सर्दियाँ हैं, स्पेशली ये जनवरी का जो मंथ है, इस मंथ में इबादतें कैसी लगती हैं? जी हाँ, इबादत इस मंथ में थोड़ा जो रोज़दार हुए जो रजब के रोज़े रखते हैं, जैसे कभी रजब का महीना चल रहा है, रजब के रोज़े जो लोग रखते हैं, कुछ शबान के रखते हैं, फिर रमज़ान करीम अगर ऐसे मौसम में आए तो फिर जो है एक अच्छा इबादत में जो है वो सुकून महसूस होता है, तासीर महसूस होती है। मगर ये कि जिस इबादत में मुशक्क़त होती है, जिस इबादत में जितनी मुशक्क़त होती है उसका उतना दुगना सवाब भी मिलता है। बेशक बेशक। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनका कंहिं हिसाब सां गॾु पुछो तव्हांखे कहिड़ियूं इबादतूं वणंदियूं आहिनि, त पाण फरमायूं त सख़्त ॾींहंनि में जेके रोज़ा हुजनि था न गर्मियुनि जा, उहे रोज़ा पाण पसंदि फरमाईंदा हुयो। ऐं उन खां अलावा हिननि जॾहिं सियारे जी मौसम जी ॻाल्हि कंदा आहियूं, अहिड़ा ॾींहं त उन्हनि में जेको आहे न इबादत हूअं बि पाण ॼाणूं था त फजर जे टाइम ते उथणु थोरो ॾुखियो हूंदो आहे, या तव्हां जेको आहे सिज लथे जो टाइम जॾहिं हुजे ऐं तव्हांखे जा नमाज़ ते पहुचणो हुजे, इन वक़्तु जेको आहे वज़ू करिणो हुजे, पाणी फॉर एग्ज़ाम्पल गरम मौजूदु न आहे, त इहे शयूं थोरी ॾुखियूं हूंदियूं आहिनि। त नबी साईं इन्हनि तमामु शयुनि खे तमामु घणो पसंदि करणु फरमायो आहे। अच्छा, उनके अलावा जुमे के दिन के हवाले से मैं पूछना चाहता हूँ, जुमे का दिन कैसा होता है? जुमे का दिन जो है जैसे कि अमूमन हम सुनते रहते हैं, ये दिन तमाम दिनों का सरदार है और इसमें बड़ी अज़मतें बरकतें हैं। और मर्द हज़रात के लिए तो ये कि जैसी पहली अजान और वो मस्जिद के लिए रवाना हो जाएं, वज़ू करके रवाना हो जाएं। और साथ ही इस जुम्मतुल मुबारक के दिन की फजीलत, जो अहबाब कहते हैं रिज़्क़ में बरकत नहीं है, वो जुम्मतुल मुबारक के दिन जो है एक बार सूरह कहफ ज़रूर पढ़ें और पढ़कर दुआ अपने खालिक रब्बिल अज़ल से फरमाएं कि अल्लाह हमारे रिज़्क़ में वुसअत अता फरमा। तो ये जब वो सूरह कहफ पढ़ के दुआ करेंगे तो जुम्मतुल मुबारक के दिन अल्लाह करीम जो है उनको जो है रिज़्क़ में बरकत भी देगा और दस्तरख़ान में भी जो है बरकत अता फरमा। आमीन आमीन। नहीं हूअं बि पाण जेको आहे न काफ़ी दफ़ा इहो अवां बि ॿुधो हूंदो त सूरह कहफ जेको आहे न उहो जुमे जे ॾींहं ते ख़ासि तौर ते उनखे ज़रूरु रिसाइट करणु खपे। ऐं असांजे क़ुरान पाक जेको आहे न गिलाफ़ में वेढ़े करे रखी छॾंदा आहियूं, ख़ासि तौर ते जुमे जे ॾींहं ते घटि में घटि असांखे हिकु दफ़ो ज़रूरु जेको आहे। हाणे त हीअ स्क्रीन्स बि असां वटि मौजूदु आहिनि न, तव्हां पंहिंजी स्क्रीन में बि जेकॾहिं खोले कुझु सूरतूं पढ़ो था, पर अञा वधीक ख़ूबसूरत हूंदो जेकॾहिं क़ुरान पाक खोले उनखे पढ़िजे ऐं सूरतूं रिसाइट कजनि। ख़ासि तौर ते जुमे जे ॾींहं ते इहे शयूं तमामु पंहिंजी प्रैक्टिस में आणणु घुरिजनि। आपसे कुछ सुनेंगे, क्या सुनाएंगे आप? जी, मशहूर ज़माना कलाम इंशाल्लाह पेश करने के साथ हासिल करूँ दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्ली बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैकुम। वो शहरे मोहब्बत जहाँ मुस्तफ़ा है, वही घर बनाने
کو جی چاہتا ہے، وہ شہر محبت جہاں مصطفیٰ ہے، وہی گھر بنانے کو جی چاہتا ہے، وہ سونے سے کنکر وہ چاندی سی مٹی نظر میں بسانے کو جی چاہتا ہے۔ جو پوچھا نبی نے کہ کچھ گھر بھی چھوڑا، تو صدیق اکبر کے ہونٹوں پہ آیا۔ جو پوچھا نبی نے کہ کچھ گھر بھی چھوڑا، تو صدیق اکبر کے ہونٹوں پہ آیا۔ ہاں مال و دولت کی کیا ہے حقیقت، جہاں جا لٹانے کو جی چاہتا ہے، وہ شہر محبت جہاں مصطفیٰ ہے، وہی گھر بنانے کو جی چاہتا ہے۔ جہاد محبت کی آواز گونجی، کہا حنظلہ نے یہ دلہن سے اپنی۔ جہاد محبت کی آواز گونجی، کہا حنظلہ نے یہ دلہن سے اپنی۔ اجازت اگر دو تو جام شہادت لبوں سے لگانے کو جی چاہتا ہے، وہ شہر محبت جہاں مصطفیٰ ہے، وہی گھر بنانے کو جی چاہتا ہے۔ وہ ننھا سا اصغر جو ایڑی رگڑ کر یہی کہہ رہا تھا، وہ خیمے میں رو کر۔ وہ ننھا سا اصغر جو ایڑی رگڑ کر یہی کہہ رہا تھا، وہ خیمے میں رو کر۔ بابا میں پانی کا پیاسا نہیں ہوں، اے بابا میں پانی کا پیاسا نہیں ہوں، میرا سر کٹانے کو جی چاہتا ہے، وہ شہر محبت جہاں مصطفیٰ ہے، وہی گھر بنانے کو جی چاہتا ہے۔ ستاروں سے یہ چاند کہتا ہے ہر دم، تمہیں کیا بتاؤں وہ ٹکڑوں کا عالم۔ اشارے میں آقا کہ اتنا مزہ تھا، اشارے میں آقا کہ اتنا مزہ تھا، کہ پھر ٹوٹ جانے کو جی چاہتا ہے۔ اور جو دیکھا ہے رووے جمال رسالت، تو طاہر عمر مصطفیٰ سے یہ بولے، بڑی آپ سے دشمنی تھی مگر اب غلامی میں آنے کو جی چاہتا ہے۔ وہ شہر محبت جہاں مصطفیٰ ہے،
وہیں گھر بنانے کو جی چاہتا. سبحان اللہ ماشاء اللہ مشہور ज़माना ही कलाम. ऐं जॾहिं बि तव्हां हुन कलाम खे ॿुधंदव न त ज़रूरु तव्हां महसूसु कंदव. ॾाढो ख़ूबसूरत कलाम ऐं तव्हां बि माशाअल्लाह इलाही ख़ूबसूरत अंदाज़ में निभायो आहे. अच्छा मोहम्मद भाई, माशाअल्लाह आप जो है वो जुम्मतुल मुबारक के दिन पर अपनी जो आपकी तमाम आपकी एक्टिविटीज़ एक साइड, लेकिन आपका जो ख़ास काम है वो जमात बासआदत भी आप वहाँ पे मौजूद रहते हैं, तो वो किस तरह होता है? मतलब हर जुम्मे के दिन? جی الحمدللہ جمعۃ المبارک کے دن جو ہے جماعت بھی جمعہ کی نماز بھی ادا کرانی ہوتی ہے. جی جی. اور ساتھ ہی اس کے بعد پھر جمعۃ المبارک کے دن ہم رکھتے ہیں درود خوانی کی محفل. عرصہ دراز سے چلی آ رہی ہے. عصر سے مغرب درود خوانی کی محفل ہوتی ہے درگاہ سیدنا بچل شاہ بخاری ہر جمعہ پہ. جی الحمدللہ ہر جمعے کو عصر تا مغرب وہ محفل درگاہ بچل شاہ بخاری رحمۃ اللہ علیہ پہ ہوتی ہے اور لوگ آتے ہیں. پھر مغرب کی نماز ادا ہوتی ہے, اس سے پہلے درود پڑھا جاتا ہے, مرد و خواتین تشریف لاتے ہیں. پھر عالم اسلام کے لیے دعا کی جاتی ہے, نماز ادا ہوتی ہے. پھر عالم اسلام کے لیے دعا کے ساتھ ساتھ لنگر کا بھی اہتمام کیا جاتا ہے. ماشاءاللہ. اور اسی طرح پھر رات کی محفلیں کا انعقاد ہوتا ہے جہاں پر الحمدللہ ہمارے یہاں ترتیب یہ ہوتی ہے کہ تمام چیزوں کو بالا طاق رکھتے ہوئے الحمدللہ ایک دین کے حوالے سے اصلاحی کام کیا جاتا ہے. لوگوں کو نماز یہ نہیں ہوتا کہ کسی پہ تانہ کشی کی جائے, نہ بلکہ ہمارا کام یہ کوشش یہ ہوتی ہے, شروع سے کوشش اور کر رہے ہیں اور کامیابی ہو رہے ہیں کہ جو بے نمازی آئے وہ نمازی بن کے جائے, جو عاشق فضول آئے عاشق رسول بن کے جائے, جو غافل آئے وہ اللہ کے ذکر کا ذاکر بن کے جائے. سبحان اللہ ماشاءاللہ. میں آپ کی ایکٹیویٹیز دیکھتی رہتی ہوں, पर ही जेको उन्हनि जो साइड आहे इहो ॾाढो जेको आहे न कमाल आहे, ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में कमु करे रहिया हूंदा आहिनि. पंहिंजी अकेडमी बि हलाइनि पिया, केतिरा ई शागिर्द बि हिननि तयारु कया आहिनि. नाज़रीन, पहिरियों असां ब्रेक की तरफ़ अॻियां वधूं था ऐं उन खां पोइ पंहिंजे प्रोग्राम खे अॻियां वधाईंदसि. प्रोग्राम में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो. टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन. टपाल मेज़बान जश्न जमालो जो को बि पैक वठो, पंहिंजी मालूमात पैकेट ते ॾिनल कोपन में दाख़िल कयो, घर जे वेझो टपाल मेज़बान जश्न जमालो जे ड्रॉप बॉक्स में विझो. मौक़ियो हासिलु कयो टीवी गेम शो टपाल मेज़बान जश्न जमालो जो हिसो तव्हां बि बणिजी सघो था, तव्हां बि खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनाम. नंढिड़ो ब्रेक आहे, असां सां गॾु रहिजो. नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर वेलकम चवां थी अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में, जंहिंसां भरपूर ताउन मौजूदु आहे टपाल मेज़बान जो. टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन. टपाल मेज़बान जश्न जमालो जो को बि पैक वठो, पंहिंजी मालूमात पैकेट ते ॾिनल कोपन में दाख़िल कयो, घर जे वेझो टपाल मेज़बान जश्न जमालो जे ड्रॉप बॉक्स में विझो ऐं मौक़ियो हासिलु कयो टीवी गेम शो टपाल मेज़बान जश्न जमालो जो हिसो तव्हां बि बणिजी सघो था, तव्हां बि खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनाम. प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था ऐं टपाल मेज़बान चाहे जो कप ऐं गॾोगॾु जेको आहे सो प्रोग्राम खे बि कंडक्ट कयूं था. कारी मोहम्मद अली साहब असांजे प्रोग्राम में मौजूद आहिनि. मैं आपसे ये भी पूछना चाहूँगी मेज़बान चाय कैसी लगती है आपको? माशाल्लाह बहुत ज़बरदस्त. और यहाँ जुम्मतुल मुबारक के दिनों वैसे भी जब आना होता है तो टपाल मेज़बान जो है वो उसकी चाय पीने का जो है शर्फ हासिल होता है और बहुत उम्दा जायका है, बहुत आला जायका है. और आप देख लेंगे जब पीने के बाद फिर नाज़ शरीफ किस अंदाज से पढ़ते हैं, मज़ा आ जाता है. हाँ, गला खुल जाता है और बहुत मज़ा आ जाता है. सही कह रहे हैं आप, गला खुल जाता है. अच्छा, वैसे मोहम्मद भाई अगर हम गले की केयर की बात करते हैं ना, तो केयर किस तरह होती है? ख़ास तौर पे आप माशाल्लाह नात ख़्वाह हैं तो आप बहुत केयर करते होंगे मुझे लगता है. जी हाँ, मैं ठंडे पानी से गुरेज करता हूँ. 12 महीनों जो है वो मैं सादा पानी पीता हूँ जी. और अगर कहीं चावल खा लेता हूँ ना जी तो फिर जो है उसके ऊपर पानी नहीं पीता आधे घंटे तक. हाँ, अगर खाने के बाद चाय हो जाए और फिर चाय भी हो टपाल मेज़बान वालों की तो फिर तो मज़ा आता है पीने. वाह, ज़बरदस्त. अच्छा, जेके रागी हुजनि था, नात ख़्वान हुजनि था, या ख़ासि तौर ते ॻाल्हाइण वारा माना होस्ट बि उन कैटेगरी में अची वेंदा आहिनि, त उहो गले जो तमामु घणो ख़्यालु करिणो पवंदो आहे.
मां 2-3 ॾींहं अॻु जेको आहे न असां पंहिंजे हिते स्टूडियो में थोरी कुझु ऑइली शयूं जेको आहे न उहे खाधियूं पिए त डायरेक्टर साहिबु गाइड कयो पिए मुर्तज़ा मजबूर साहिबु त हिननि शयुनि खां जेको आहे न हमेशह ई पंहिंजो पाण खे बचायो ऐं हीअ शयूं ज़हर जी मानंद हूंदियूं आहिनि। तव्हां घणो ऑइल जॾहिं वापरायो था त पोइ गलो त हूअं ई सुक थी वञे थो, इम्यूनिटी सिस्टम ते हूअं ई जेको आहे असरु पवंदो आहे ऐं हाज़मे जो निज़ाम जेकॾहिं सुठो न आहे त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हां जेको आहे न एक्टिव कोन रहंदा आहियो। ऐं जॾहिं सियारे जी ॻाल्हि कंदा आहियूं पाण असांजे प्रोग्राम में गॾोगॾु टपाल मेज़बान चांहि बि असां पी रहिया हूंदा आहियूं ऐं पंहिंजे प्रोग्राम खे बि कंडक्ट करे रहिया हूंदा आहियूं त थोरो गरम पाणी बि जॾहिं पीअंदा आहियूं न या हल्की चांहि जॾहिं पी वठंदा आहियूं या फॉर एक्ज़ाम्पल ग्रीन टी पी वरिती आहे, ब्लैक टी पी वरिती आहे त गलो थोरो सेट रहंदो आहे। बाक़ी जेकॾहिं इम्यूनिटी सिस्टम ते असरु पइजी वञे थो न त पोइ सुस्ती तमामु घणी थिए थी। जॾहिं सियारे जो मौसमु हुजे ऐं तव्हां एक्टिव रहणु चाहियो त पोइ हिकिड़ो फॉर्मूला आहे त पंहिंजो इम्यूनिटी सिस्टम आहे न उनखे तव्हां जेको आहे न सुठो रखो। उनजे लाइ हेल्दी डाइट में फ्रूट्स अचनि था त उहे उन्हनि जो वाइपो सुठो हूंदो आहे। असां प्रोग्राम्स कंदा आहियूं, डॉक्टर्स खे जॾहिं इनवाइट कंदा आहियूं त हमेशह मुख़्तलिफ़ बीमारियुनि बाबति त ॻाल्हाईंदा आहिनि ऐं कोर्सिस बाबति जेके डिफरेंट बीमारियुनि जा थियनि था बाक़ाइदा कोर्सिस उन जे बाबति ॻाल्हाईंदा आहिनि। दवाउनि जो वाहिपो पंहिंजी जॻह ते, पर गॾोगॾु जेको तव्हांजी रूटीन में तव्हां मेडिसन्स वठो था, थोरो फ्रूट बि जेको आहे न सीज़नल ख़ासि तौर ते उहो तव्हां वठंदव त उहो ॾाढो सुठो हूंदो आहे। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॾाढी ज़बरदस्तु लॻी आहे मोहम्मद भाई, असां जॾहिं ॾिसंदा आहियूं पंहिंजे सोशल मीडिया जा पेजिस, मां चवंदमि चाहे बि तव्हां जेको आहे न गॾोगॾु इंजॉय कंदा हलो त AI जो जेको आहे सो हिकिड़ो सुठो कॉन्टेंट असांखे नज़र ईंदो आहे ऐं उहो मेडिकल जी फील्ड तव्हां ॾिसो ऐं डिफरेंट वीडियोस तव्हांजे साम्हूं हुजनि न त रोज़ जी बुनियाद ते तव्हां जेको आहे सो जेकॾहिं वेजिटेबल्स इस्तेमालु कयो था, फ्रूट्स इस्तेमालु कयो था, उन सां रिलेटेड जॾहिं तव्हां वीडियोस ॾिसंदव त तव्हांजो जेको अंदरूनी सिरिश्तो आहे न उहो कीअं कमु करे थो त उहो तव्हांखे बि अंदाज़ो थींदो त असां रोज़ जी बुनियाद ते ब्रेड, समोसो, चाट, तमामु शयूं, स्ट्रीट फूड, फास्ट फूड, जंक फूड जेको खाईंदा आहियूं उन सां जेतिरो असांजो नुक़सानु थिए थो न इम्यूनिटी सिस्टम ऐं असांजो लिवर ख़ासि तौर ते अॼुकल्ह जे दौर में ख़बर कोन थी पए ईअं माना सफ़ा सिहतमंद इंसान, ठीकु ठाकु इंसान ईअं हलियो था वञनि, का ख़बर कोन थी पए। उनजे पोयां असांजी डाइट जो बि हिकिड़ो घणो हिसो हुजे थो त असां कीअं खायूं पियूं था, पर कोशिशि कजे सादो। चवंदा आहिनि न वॾा घर में हमेशह चवंदा आहिनि ऐं मुंहिंजा अम्मा बाबा अक्सर प्रोग्राम ॾिसंदा आहिनि, हमेशह गाइड कंदा आहिनि त सुठो सादो सिंपल घर जो खाधो जेको आहे न उहो ॿाहिरि जूं शयूं, शहर जूं शयूं तव्हां 100 दफ़ा खाओ, पर वरी तव्हां घर जो खाधो खाईंदव न त उहो तव्हांखे वधीक सुठो लॻंदो। ईअं बिल्कुलु इहा ॻाल्हि ठीकु आहे, तव्हां 2 ॾींहं 3 ॾींहं 4 ॾींहं वॾियुनि होटल्स में बि तव्हां रहो न, पोइ 3 ॾींहंनि खां पोइ चौथे ॾींहं ते तव्हांखे घर जेका यादि ईंदी न, घर जी सादी मानीअ जी जेका यादि ईंदी न, उहो तव्हांखे का शइ भले हज़ारे ताम तव्हांजे अॻियां पिया हुजनि पर उहे शयूं तव्हांखे कोन वणंदियूं। उहे सादी घर जी जेका आहे न ठहियल भाॼी ऐं सिंपल घर जी मानी ऐं हिकिड़ो जेको आहे न पाणी जो गिलास पंहिंजे घर जो साफ़ु सुथिरो, उहो जेको आहे जेतिरो असांखे वणंदो आहे उहे तमामु शयूं तमामु जेको आहे न असांजे अॻियां केतिरा बि ताम मौजूदु हुजनि पर उन्हनि जो मुक़ाबिलो उहो हिकिड़ी सिंपल असांजे हिन हिकिड़ी फूड जी प्लेट उन सां मुक़ाबिलो कोन थी करे सघे जेका सादी घर जी ठहियल आहे। मोहम्मद भाई आप बताएं, बाहर का खाना अच्छा लगता है घर का? घर का खाना और घर का खाना और फिर वालदा के हाथों का पका हुआ तो सुभान अल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। तो घर के खाने से ये कि सेहत भी बेहतर रहती है हाँ, और बाहर के खाना जो है वो नुकसान भी देता है। बिल्कुल बिल्कुल। और देखें तो पेट भी ख़राब हो जाता है और भी बीमारियां और भी अमराज जो है वो जन्म ले लेते हैं। तो कोशिश ये करें कि घर का खाना खाएं और ख़ासतौर पे सब्जियों को भी जो है वो ज़्यादा इस्तेमाल करें। बिल्कुल बिल्कुल। क्योंकि ये सर्दी का सीज़न ॾाढी सुठी आहे, हींअर सब्जियूं सुठियूं आहिनि पाण घर में जेका बि भाॼी अचे थी उहा फ्रेश हुजे थी, सुठी हुजे थी। अच्छा वैसे सर्दियों का मौसम है, सर्दियों में खाना क्या पसंद करते हैं आप? सर्दियों में तो देखें ज़्यादा सब्जी जो है वो बेहतर है। हाँ, देसी खानों का भी थोड़ा जिक्र कर लें। और एक जगह हम नाश्ता करने के लिए जाते हैं, जगह मैं बताऊंगा नहीं। जी जी जी। वहाँ बाजरे की रोटी मिलती है, अच्छा, और चावल की रोटी मिलती है, अच्छा, और सरसों का साग मिलता है, वाह वाह। और साथ में मक्खन होता है, शहद होता है, उसको समझ लें। नहीं, हैदराबाद में? जी हैदराबाद के अंदर, वाह, और ऐसी जगह पे मिल रहा है कि आप भी हैरत करेंगी कि अरे वाह वाह ज़बरदस्त। मोहम्मद भाई खां ऑफ द कैमरा से ज़रूर पुछूं था, सैटरडे संडे माना पोइ इहो नाश्तो जेको आहे न ॿाहिरि जो करे ॾिसिजे इंशाल्लाह। माना देसी जे करे आए ऐं सुठो। अच्छा वो घर का बना हुआ होता है? वो घर का बना हुआ तो एक शख्स है वो गाँव से लेकर आता है, वो सुबह वो 5:30 बजे आ जाता है
اذانوں کے وقت جو ہے وہ آ کے اپنا لگا لیتا ہے سامان، اور وہ صبح 8 بجے تک سارا 8-9 بجے تک سارا نمٹ جاتا ہے اس کا۔ ارے واہ ماشاء اللہ اور بہت لذیذ کھانا ہوتا ہے ناشتہ، اور بہت اچھے اچھا ॾिसो न हितां बि असांखे हिकिड़ो आइडिया मिले थो त माण्हू जेको आहे न जेको घर में वेही करे चवे थो त मूंखे जॉब कान्हे का, मूं वटि कुझु कोन्हे को, आऊं कमाइण जे लाइक़ न आहियां, मां ॿाहिरि वञा थो के इदारनि में वञा थो, मूंखे नौकिरी कान थी मिले, त बिज़नेस हिकिड़ो ॾाढो सुठो आइडिया आहे। असां जॾहिं ॻाल्हि कंदा आहियूं बिज़नेस जी त असां सिंधी माण्हू शायदि उन शइ खे घटि सम्झी सघंदा आहियूं त बिज़नेस छा कजे, कहिड़ो कजे। ऐं ख़ासि तौर ते जेको आहे न यंगस्टर्स या जिन वटि जेको आहे सो यूनिवर्सिटी डिग्री मौजूदु हूंदी आहे त उहे यंगस्टर्स चवंदा आहिनि त असांखे हिकिड़ी सुठी जॉब मिले, असां वटि पंहिंजी ऑफिस हुजे ऐं असां जेको आहे ऑनर हुजूं। पर असांखे स्टोरीज़ नंढियूं नंढियूं एॾियूं ख़ूबसूरत मिलंदियूं आहिनि। माण्हू हिकिड़े ठेले खां हिकिड़ो रेड़ो लॻाए हुन ते हिकिड़ो बिरयानी जो जेकॾहिं उहो लॻाए छॾनि था स्टॉल, उतां खां पंहिंजो बिज़नेस शुरू कंदा आहिनि ऐं बाद में जेको आहे वॾनि वॾनि होटल्स जा बि मालिक बणिजी वेंदा आहिनि। ऐं वॾा वॾा ब्रांड्स जेको आहे न, कंहिं बि ब्रांड जो मां नालो कोन वठंदमि, पर वॾनि ब्रांड्स जे पोयां बि असां वटि जेको आहे न इन तरह जूं स्टोरियूं मौजूदु आहिनि। सिर्फ़ु पाकिस्तान जी ॻाल्हि नथी कयां, दुनिया जी ॻाल्हि तव्हां ॾिसो न त तव्हांखे इन तरह जूं स्टोरीज़ नज़र ईंदियूं। अच्छा नाज़रीन, प्रोग्राम में लाइव कॉलर मौजूदु आहिनि, हुननि खे शामिल प्रोग्राम में कंदमि। हेलो जी, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। तव्हांखे प्रोग्राम में भलीकार चऊं था। आदाब, मां ठीकु आहियां, तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो, ठीकु आहियो, पंहिंजो नालो ॿुधायो, किथां खां पिया ॻाल्हायो? मुनीर थो ॻाल्हायां, हैदराबाद 2 नंबर तला। आदा मुनीर, ख़ुशि आहियो तव्हां? दुआ सभु ख़ैर, तव्हां ठीकु आहियो? तबियत सही आहे? अल्हम्दुलिल्लाह, आदा तव्हांजूं दुआऊं आहिनि। छा चवणु चाहींदव, प्रोग्राम ॾिसो पिया तव्हां? प्रोग्राम में ख़बर न आहे, ऐं अंदरि ॿाहिरि कहिड़ा महिमान ख़बर न आहे मूंखे। असां वटि कारी साहब मौजूदु आहिनि ऐं जुमे जो प्रोग्राम आहे त जुमे जे हिसाब सां ई असां जेको आहे सो प्रोग्राम खे अव्हां ताईं पहुचायूं पिया। तव्हांखे प्रोग्राम कीअं लॻंदो आहे? प्रोग्राम ज़बरदस्त लॻंदो आहे, ऐं सभु प्रोग्राम ॾिसंदो आहियां, ऐं घटि में घटि 15-16 साल पुराणो कॉलर आहियां, सभु जेके सिंध टीवी। माशाल्लाह माशाल्लाह, ज़बरदस्त ज़बरदस्त, तमामु सुठो, महिरबानी अदा मुनीर, तव्हां प्रोग्राम में शामिलु थियो, ॾाढो सुठो लॻो। कारी साहब, कुझु ॿुधंदासीं तव्हां खां। जी बिस्मिल्लाह। रजबुल मुरज्जब का महीना है तो अच्छा, मैं माजरत चाहती हूँ, पहले हम जो है वो न्यूज़ ब्रेक की तरफ चलें, उसके बाद जो है कंडक्ट करते हैं आगे प्रोग्राम। न्यूज़ ब्रेक जो वक़्तु थी वियो आहे नाज़रीन। सो पहिरियां न्यूज़ ब्रेक जी तरफ़ वधूं था, उन खां पोइ नातिया कलाम ॿुधूं था। प्रोग्राम में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन। सो नाज़रीन, हिन कैंपेन जो तमामु बणिजी सघो था, खटी सघो था खोड़ सारा क़ीमती इनाम। न्यूज़ ब्रेक आहे ऐं पोइ वापसि अचूं था, ॾिसंदा रहिजो अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह में राण। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर वेलकम चवां थी अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं प्रोग्राम में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंधी नंबर 1 चांहि वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन। टपाल मेज़बान जश्न जमाल जो को बि पैक वठो, पंहिंजी मालूमात पैकेट ते ॾिनल कूपन में दाख़िल कयो। घर जे वेझो टपाल मेज़बान जश्न जमाल जो ड्रॉप बॉक्स में विझो, मौक़ियो हासिलु कयो। टीवी गेम शो टपाल मेज़बान जश्न जमाल जो हिसो बणिजी सघो था, खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनाम। जुमे जो प्रोग्राम ऐं सुबुह मेहरान प्रोग्राम अव्हां ताईं पहुचाए रहिया आहियूं। वकार अब्बासी साहब असां सां फ़ोन कॉल ते मौजूदु आहिनि। सुठो उन्हनि जो आवाज़ु, पाण सुठा नात ख़्वान आहिनि। तव्हांखे भलीकार चऊं था अदा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो, ठीकु आहियो? जी जी अल्हम्दुलिल्लाह, मालिक जा करम आहे जी। माशाल्लाह माशाल्लाह, ज़बरदस्त। सियारे जी मौसम आहे, कीअं मौसम इंजॉय कयो पिया? जी जी अदी बिल्कुलु, हेॾे असांजे कंडियारे में थधि आहे, कोयड़ो जाम आहे। अच्छा, कंडियारो में आहियो? हा हा, मां कंडियारे आहियां, असल में यूनिवर्सिटीअ जूं मोकलूं आहिनि, इन जे करे हाली हेॾे आहियां बि। माना भरपूर तव्हां जेको आहे न पंहिंजो मोकलुनि खे इंजॉय कयो पिया ॻोठ में। जी जी, हिते वरी ॻोठाणो माहौल आहे, हुन हिसाब सां थधि बि आहे जाम। ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा आदा वकार, जुमे जो ॾींहुं आहे, तव्हां प्रोग्राम में शामिलु थिया आहियो, महिरबानी तव्हांजी। छा ॿुधाईंदव? नातिया कलाम को ॿुधंदासीं तव्हां जी खां। जी अदी बिल्कुलु, नात ॿुधायां थो। जी जी बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। सल्ले अला नबी ना, सल्ले अला मुहम्मद, सल्ले अला नबी ना,
صلی علی محمد ہوا مدینے ونی ت مجھے سائیں کے مجھا سلام چیجاں ہوا مدینے ونی ت مجھے سائیں کے مجھا سلام چیجاں پجی ادب مجھاس جھکائے باحترام چیجاں ہوا مدینے ونی ت مجھے سائیں کے مجھا سلام چیجاں چریت کے سوال جے کیے صفا ہے بے صبر صفا ہے بے صبر اے موکھے صفا ہے بے صبر اے موکھے کیو تنگ دل تمام چیجاں ہوا مدینے ونی ت مجھے سائیں کے مجھا سلام چیجاں پجی ادب مجھاس جھکائے باحترام چیجاں ہوا مدینے ونی ت مجھے سائیں کے مجھا سلام چیجاں سبحان اللہ ماشاء اللہ تھینک یو तव्हां प्रोग्राम में शामिल थियो ख़ूबसूरत नात तव्हां ॿुधाई तव्हांजो आवाज़ मां हमेशह चवंदी आहियां ॾाढो सुठो आवाज़ अथव तव्हां ख़ैर सां पंहिंजे ॻोठ कंडियारो मां वापसि अचो त पोइ तव्हांखे प्रोग्राम में बि असां इनवाइट कंदासीं ऐं तव्हांखे ख़बर आहे त माह रमज़ान जो महीनो वेझो आहे एॾो परे कोन आहे त पोइ तव्हांखे माह रमज़ान जा मुख़्तलिफ़ जेके प्रोग्राम्स हुजनि था उन्हनि में ज़रूरु असां इनवाइट कंदासीं ज़रूरु अचिजो ऐं अव्हांजे ख़ूबसूरत आवाज़ खे प्रोग्राम में शामिल कंदासीं वॾी महिरबानी तव्हांजी कारी साहिबु तव्हांजी तरफ़ अॻियां वधूं था ऐं रजब जो महीनो आहे ऐं मथां खां रजब शाबान पोइ वरी माह रमज़ान ऐं माह रमज़ान जी जेका आमद हूंदी आहे न हुनजी ख़ुशी ई पंहिंजी हूंदी आहे छा चवणु चाहींदव बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम रमज़ान करीम जो है जिसके आमद का सिलसिला जो है वो अभी से लोगों के लोगों पे है कि रमज़ान करीम आ रहा है, रमज़ान करीम आ रहा है। तो रजबुल मुरज्जब में जो है तैयारी की जाती है, शबानुल मुअज़्ज़म में एक्टिव हो एकदम चुस्त हो जाता है, सुस्ती दूर हो जाती है। रमज़ान शरीफ में फिर इबादतों के लिए जो है खड़े हो जाते हैं, इबादत और रियाज़त का सिलसिला जारी व सारी रहता है। और हर मोमिन व मुसलमान मर्द व ख़वातीन, बच्चा हो, बूढ़ा हो, जवान हो, सबके चेहरे पे खुशी होती है कि रमज़ान करीम आ रहा है। और इतनी बरकत वाला है कि हम करते एक अमल हैं मगर सवाब अल्लाह करीम हमें दूना तिगना अता फरमाता है, लख बार सवाब अता फरमाता है। तो यहाँ नमाजें हो, तरावी हो, इफ्तार हो, इसकी बड़ी साअतें हैं। और हर घड़ी बल्कि हर लम्हा रमज़ान करीम का जो है वो बड़ी बरकत वाला है। इसी तरह रजबुल मुरज्जब को आप ले लीजिए, रजबुल मुरज्जब की बड़ी फजीलत हैं, रोज़े की फजीलत हैं। फिर इसमें 27वीं शब आती है, शब मेराज, आक़ाए नामदार, ताजदार मदीना, इमामुल अंबिया हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हसनैन के नाना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को अल्लाह रब्बुल इज़्ज़त ने सर की आंखों से अपना दीदार अता फरमाया। सुभान अल्लाह, सुभान और इतनी बड़ी फजीलत है क्योंकि अब ये रात आने वाली है, तो इतनी बड़ी फजीलत है
کہ آقا نامدار صلی اللہ تعالیٰ علیہ وسلم نے جو تحفہ لے کر آئے وہ کیا تھا؟ اختتام پر یہی ہوا کہ ملی 5 نمازیں، پڑھیں گے 5 اور نماز اللہ ہمیں 50 کا عطا فرمائے گا۔ تو یہ اللہ رب العزت کا بڑا کرم ہے، مہربانی ہے آقا نامدار صلی اللہ علیہ وسلم پر کہ اللہ پاک نے ہمیں ایسے پیارے محبوب عطا فرمایا، ان کی امت میں ہمیں رکھا اور اشرف المخلوقات بنایا۔ ऐं ॿियो हज़रत अली करम अल्लाह वजह जिन जी आमद माना हीअ जे तमामु वॾा असांखे ॾींहं जेको आहे न हिननि महीननि में नसीब थींदा, रजब, शौबान, रमज़ान, इहे 3 महीना ऐं इस्लामिक हवाले सां ॾिठा वेंदा आहिनि त तमामु बरकतुनि भरिया महीना हुजनि था। उहो बि तमामु ॾींहं तमामु बरकतुनि भरिया हुजनि था, तमामु महीना जेको आहे सो हर महीने जी पंहिंजी हिकिड़ी फज़ीलत हुजे थी, पर हिननि ॾींहंनि में ख़ासि तौर ते जेके असांखे ॾींहं नसीब थियनि था ऐं हिन रजब ऐं शौबान महीने जे लाइ असां अक्सर असां जेको आहे न इहो ॿुधो आहे, पढ़ियो आहे त तव्हां जेको सदको ख़ैरात कयो था उहो तव्हांखे जेको आहे न 4 जेकॾहिं खजूर जा तव्हां जेको आहे सो दाणा ॾियो था उहे 40 थी तव्हांखे मिलनि था, त इहो केॾो वॾो हिकिड़ो जेको आहे न इंसान ला एजाज़ है। अच्छा मैं चाहूँगी सदके खैरात के हवाले से भी आज के प्रोग्राम में आप बात करें। जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सदका जो है वो 70 बलाओं को टाल देता है। बेशक। तो जब भी कोशिश करें हो, अब लाजमी नहीं है कि सदका आपने पैसों का देना है। अब सदका ऐसा है कि किसी भूखे को खाना खिला दिया, ये भी एक बहुत बड़ा सदका जारी है। वहाँ पानी पहुँचा दिया कि जहाँ पानी पहुँच नहीं सकता, जो पानी जहाँ पानी चरिंदों परिंदों को आपने पानी पिला दिया तो जी। और साथ में दाना हुआ। हाँ, दाना अब आपने देखा बहुत सारे कबूतर चौक बन गए, ये तो वहाँ जाके आपने जो है दाना डाल दिया। अब अक्सर लोग समझते हैं कि बस ये ऐसे करके कुछ चीज़ वार के देने से उसको सदका कहते हैं, वो एक ही जगह मुंजमद होए में। अरे भाई बाहर निकलो, इस तरह पानी डाल दिया, कहीं कुंडियाँ रखी होती हैं वहाँ पानी डाल दिया, परिंदों को खाना खिला दिया, किसी जानवरों को खाना खिला दिया है, किसी भूखे को खाना खिला दिया, ज़रूरतमंद को कपड़े आपने पहना दिए, ये भी सदका जारी है। किसी के पाँव में जूती नहीं है, उसको आपने जूती पहना दी, ये भी सदका जारी है। अपने मरहूम वालिदैन के लिए आपने कोई चीज़ दी किसी को, यार मैं फलां को दे रहा हूँ या दे रही हूँ, ये मैं अपने वालिद या वालिदा के साले सवाब के लिए दे रही हूँ, तो या अल्लाह मुझे इसका सवाब अता फरमाना, होती है, ये भी आपके लिए बहुत बड़ा सदका जारी है। जब तक वो पहनता रहेगा आपके वालिदैन को सवाब मिलता रहेगा। बेशक बेशक, ये छोटी छोटी नेकियां हैं। बिल्कुल। तव्हां जेको आहे न पुराणियूं रिवायतूं जेके असांखे शयूं ॾिठल ॿुधल जेके मिलियूं आहिनि त बाबा तव्हां जेको आहे सो हिकिड़ो कुझु पैसा जेको आहे सो ईअं घोरे ऐं तव्हां ॾेई छॾिया, उहो ई सदको आहे। त अक्सर जेको आहे सो ईंदो आहे त तव्हां बेदा जेको आहे सो घोरे ॾेई छॾिया, या उहो माण्हू अक्सर कंदा आहिनि मुर्गी वग़ैरह जेको कारे रंग जी ख़ासि तौर ते हुजे थी त उहो सदके में ॾेई छॾींदा आहिनि। पर तव्हां राह वेंदे जीअं कबूतर चौक जी हिननि ॻाल्हि कई, हैदराबाद में तव्हां वेंदा मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते तव्हांखे कबूतर चौक नज़र ईंदा, उते तव्हां दाणो रखी छॾियो ऐं मुख़्तलिफ़ ॿूटा पिया आहिनि, तव्हां ॾिसो पिया त उन्हनि खे पाणी कोन्हे का, वेंदे तव्हां राह हलंदे उन्हनि खे पाणी ॾेई छॾियो आहे। किथे तव्हां जेको आहे सो जिते पाणी जी सहूलियत न आहे उते तव्हां वधीक ॿियो कुझु न, वाटर प्लांट सभिनीनि शयुनि खे पाण छॾियूं था, पोइ प्रॉपर कूलर पाणी जो उहो बि छॾियूं था, हिकिड़ी तव्हां नादी या हिकिड़ो जेको आहे सो मट उहो तव्हां किथे रखाए छॾियो आहे, हिकिड़ो राह वेंदे उतां पाणी पीओ थो, त ॾाढियूं वॾियूं जेके आहिनि न ॻाल्हियूं हूंदियूं नंढियूं नंढियूं आहिनि, पर इहो जेको आहे न हक़ीक़त में ॾाढो वॾो हिकिड़ो अमल हूंदो आहे इंसान जी ज़ात जो। अच्छा, उनखां अलावा मोहम्मद भाई सब्र और शुक्र के बाबत में मैं चाहूँगी ज़रूर आप आज जो है ना बात करें इस प्रोग्राम में। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाह रब्बुल इज़्ज़त सब्र करने वालों के साथ है। जब बंदा अल्लाह रब्बुल इज़्ज़त की दी हुई नेमत पे शुक्र बजा लाता है। तर्जुमा कंज़ुल ईमान कुरान करीम फुरकान हमीद 30वां सिपारे के आयत मुबारक का तर्जुमा में बयान करने लगा हूँ। अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमाता है कि जब बंदे को हम एक ज़र्रा बराबर नेमत अता फरमाते हैं और वो उस पर शुक्र बजा लाता है, अपने रब का शुक्र अदा करता है, अल्लाह करीम उसको और नवाज देता है। तो हमें यहाँ से पता लगा कुरान की आयत से तर्जमा से कि जब भी कोई अल्लाह रब्बुल इज़्ज़त नेमत अता फरमाए, आप ये ना देखें कि नेमत छोटी है या बड़ी है, देने वाली ज़ात रब की है, रब ने आपको नेमत अता फरमाई है, उस नेमत पे अल्लाह का शुक्र अदा करें, खालिक रब्बिल अज़ल का शुक्र लाख बार अदा कर कर, और हो सके तो ऐसा करें। बाज़ लोग इस तरह करते हैं, आज एक प्रोग्राम में एक यूनिक सी बात मैं कहने लगा हूँ कि निफिल हम अदा करें, अगर हो सके तो 2 रकात नमाज निफिल बतौर शुक्राना, अक्सर लोग करते हैं, हम भी करते हैं अक्सर नमाजों के अंदर कि 2 रकात नमाज निफिल बतौर शुक्राना, और शुक्र रब का शुक्र अदा करके दुआ करते हैं, अल्लाह करीम नेमतों से नवाजता है। ये भी एक तरीका है। बेशक। तो इस तरह भी तमाम सामीन को कहूँगा कि वो भी नवाफिल अदा करके अल्लाह रब्बुल इज़्ज़त का शुक्र अदा करें। माशाल्लाह माशाल्लाह, तमामु बहितरीनु ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ सां तव्हां बयानु फरमायो आहे। सब्र ऐं शुक्र अदा करणु हूअं बि जेको आहे न उहो दिलि जो मामिलो हूंदो आहे, त तव्हां कीअं दिलि सां सब्र बि कयो था या रब जी तमामु नेमतुनि जो शुक्र अदा कयो था। नफ़िल पढ़णु इहो अञा वधीक बहितरु हुजे थो। अच्छा, कॾहिं कॾहिं ईअं हूंदो आहे त इंसानु जेको आहे न नफ़िल बासींदो बि आहे। अच्छा, नवाफ़िल अगरि कोई
کوئی وہ عہد کر لیتا ہے کہ فلاں اگر کام ہو جائے تو میں وہ نوافل ادا کروں گا، تو وہ کتنی پابندی ہے کہ وہ نوافل آپ کو ادا کرنے ہیں؟ جی بزرگوں سے ثابت ہے، بزرگوں نے اللہ کے ولیوں کا، بزرگوں کا، صحابہ کا طریقہ رہا کہ کبھی بھی کوئی ایسا معاملہ ہوتا تھا تو وہ نماز کے لیے جاتے تھے. تو اسی طرح وہ نوافل ادا جیسے ہمارا کوئی کام ہے، اگر وہ نہیں ہو رہا، ہم نے نفل مانگی، یا اللہ یہ میرا کام ہو جائے تو میں 2 رکعت نماز نفل ادا کروں گا. جب وہ کام ہو جائے اس کے بعد اگر آپ نے اس کے بعد بھی ادا نہیں کر سکیں، اور اگر آپ کو مہینے بعد 2 مہینے بعد یاد آ جائے تو اگر آپ نے ادا کر لی تو آسانی ہو جائے گی. صحیح ماشاء اللہ. یعنی کہ دین میں جہاں پر مشکلات ہیں نا وہاں پر آسانیاں بھی ہیں، وہاں آسانیاں بھی ہیں. بالکل آپ نے بڑی خوبصورت بات کی ہے یہ. اچھا ہم آپ سے کچھ سنیں گے. جی بالکل. آپ نے 13 رجب کا ہم نے جو ہے تذکرہ کیا تھا. ابھی رجب شان مولا علی کے حوالے سے ہم نے ذکر کیا تھا. بسم اللہ علی علی کرتے ہیں. اللہ کریم ہم سب کے دلوں کو جو ہے روشن اور منور فرمائے. ایک بار درود پاک اللہم صلی علی سیدنا مولانا محمد معدن الجود والکرم و علی وبارک. آؤ مولا علی کی شان سنو، علی ہے دین کی پہچان سنو. آؤ مولا علی کی شان سنو، علی ہے دین کی پہچان سنو. حیدر مولا علی مولا، علی حیدر مولا علی مولا. حسینیوں کو سنوارتا ہے علی کے نام کا نعرہ، حسینیوں کو سنوارتا ہے علی کے نام کا نعرہ. عدو کا چہرہ بگاڑتا ہے علی کے نام کا نعرہ، علی کے نام کا نعرہ. علی کا ذکر ہے میزان سنو، علی کا ذکر ہے میزان سنو، علی کے بولتا قرآن سنو. حیدر مولا علی مولا، علی کے دین کی پہچان سنو، علی کے دین کی پہچان سنو. حیدر مولا علی مولا، علی حیدر مولا علی مولا. غدیر خم میں میرے نبی نے ہر ایک کو یہ بتایا، میں جس کا مولا ہوں اس کا مولا ہے یہ حسین کا بابا، ہے یہ حسین کا بابا. نبی پاک کا فرمان سنو، نبی پاک کا فرمان سنو، علی کے دین کی پہچان سنو. حیدر مولا علی مولا، علی حیدر مولا علی مولا. وہ جس نے بچوں میں سب سے پہلے نبی کا ساتھ دیا ہے، وہی جواد ہے، وہی دماد دماد مصطفیٰ ہے، دماد مصطفیٰ ہے. وہی یہ حق کی یہ پہچان سنو، وہی یہ حق کی یہ پہچان سنو، علی کے بولتا قرآن سنو. حیدر مولا علی مولا، علی حیدر مولا علی مولا. آؤ میرے علی کی شان سنو، علی کے دین کی پہچان سنو. حیدر مولا علی مولا، علی حیدر مولا علی مولا. ہے عظمتوں کے عظیم پیکر نبی کے سارے صحابہ، ہم حیدری ہیں بسیں گے دل میں ہمارے سارے صحابہ، ہمارے سارے صحابہ. حسینیوں کا ہے اعلان سنو، حسینیوں کا ہے اعلان سنو، علی کے دین کی پہچان سنو. حیدر مولا
सुभान अल्लाह माशाअल्लाह माशाअल्लाह महफ़िल जो समाउ इलाही ख़ूबसूरत थी वियो आहे आहे त नंढो प्रोग्राम पर जॾहिं बि तव्हां महफ़िलनि में बि हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे घराणे खे यादि कयो ऐं असां जॾहिं बि ज़िक्र करियूं था ऐं ज़िक्र में तमामु शयूं आणियूं था त यकीनन दिलनि खे सुकून ज़रूरु पहुचंदो आहे ऐं उन खां अलावा दुनिया तोड़े आख़िरत जी जेकॾहिं तव्हां भलाई ऐं तव्हां रहमत चाहियो था ऐं तव्हां इंसानु चाहींदो आहे त असां जेको आहे न हिफ़ाज़त में हुजूं त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे घराणे जो जेको साथ आहे उहो इंसानु उनखे जॾहिं पकड़ींदो आहे त उहो यकीनन दिलि में हिकिड़ो जेको आहे न हिकिड़ो गोशो अहिड़ो हूंदो आहे जिते इंसानु पंहिंजो पाण खे ॾाढो मुतमईन महसूसु कंदो आहे ऐं इन्हनि तमामु ज़िक्रनि में इंसानु पंहिंजो पाण खे यकीनन जॾहिं बि मौजूदु हुजे थो त उते पंहिंजो पाण खे गुम करे छॾींदो आहे ऐं इहो हिकिड़ो रूहानी सुकून आहे या हिकिड़ी रूहानी कनेक्टिविटी आहे जंहिंखां को बि इनकार कोन थो करे सघे ऐं ही उहे हस्तियूं आहिनि जो दुनिया जो को बि इंसानु इन्हनि हस्तियुनि जे उन्हनि अमालनि सां ऐं उन्हनि जी ज़िंदगी जो जेको हिकिड़ो पूरो सबक़ु असांखे मिले थो या उन्हनि जो पूरो जेको किरदारु असांखे नज़र अचे थो को बि इंसानु उन खां इनकार नथो करे सघे प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था कारी मोहम्मद अली साहब असांजे प्रोग्राम में मौजूद आहिनि अच्छा मैं चाहूँगी कि अपनी अकेडमी का भी थोड़ा जिक्र करें माशाल्लाह इतने बच्चे आपने तैयार किए हैं जो कि हमारे प्रोग्राम में भी आते रहते हैं जी प्लीज़ सबसे पहले तो प्रोग्राम में आने की बात हो तो फिर में एक नाम आता है नए टैलेंट को प्रमोट जब जहाँ किया जाता है तो वहाँ एक नाम मुर्तज़ा मजबूर साहब का जी बिल्कुल बिल्कुल अल्हम्दुलिल्लाह अभी 2 से 4 साल कबल जो है इसी हम सब उसकी मिसाल हैं ये नहीं है कि हम बात कर रहे हैं लेकिन ये है कि ये मिसाल भी सामने जी है जी तो कई ऐसे बच्चों और बच्चियों को मौका दिया यहाँ अल्हम्दुलिल्लाह 200 जी जी एक दिन में 200 भी बच्चे जो है नाज शरीफ पढ़ के एक प्रोग्राम हुआ था जिसमें अल्हम्दुलिल्लाह सबको एक एक अशार पढ़ने का मौका दिया था उससे हौसला अफजाई हुई थी असल जो तरीक़ेकार है हमारे उस्ताद मुर्तज़ा मजबूर साहब को कोशिश करते हैं कि बस कहीं से भी जो है वो मखलूक यहाँ आए और दुआएं देके जाए आवाज़ तो ऐसा होता है ना लोग बाग कमाने के होते हैं मगर नहीं हमारे मुर्तज़ा मजबूर साहब ने लोगों के लिए ये कहा कि दुआ जो है दुआ ली जाए दुआ से क्योंकि तकदीरें बदलती हैं दुआ से जो मुक़द्दर जो है वैसे मोहम्मद भाई कहा जाता है कि दुआओं का कहना चाहिए आपको ना लेकिन ये है कि एक साइड इस तरह भी होता है कि आप ऐसे अमाल करें आप ऐसे काम करें कि आपको दुआएं मिलें अच्छा मेहरान टेलीविजन का ये जो है वो स्टार्टिंग से मुरई साहब को भी बिल्कुल हम नहीं भूलेंगे उनका भी जिक्र करेंगे कि उनका एक ये है डिसाइडेड कि हमें न्यू टैलेंट को प्रमोट करना है और मुर्तज़ा मजबूर साहब हमेशा तमाम चीज़ों को लेके चलते हैं जो कि इनका एक बहुत बड़ा कंट्रीब्यूशन है जी 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 बिल्कुल ये हकीकत है और रहा सवाल एकेडमी का हमारी अल्हम्दुलिल्लाह बरकातुल इस्लाम एकेडमी जिसके हमारे सरपरस्त आला हैं मुफ्ती आज़म सिंध बलूचिस्तान मुफ्ती अहमद मियां बरकाती रहमतुल्लाह अलैह तो वो हमारे सरपरस्त हैं और हाजी अब्दुल करीम घंगरा मरहूम साहब वो हमारे सरपरस्त हैं दुआ करते हैं अल्लाह मग़फ़िरत फरमाए अल्हम्दुलिल्लाह हमारे यहाँ नात एकेडमी है हिफ्ज़ व नाज़रा है दरस निज़ामी है बच्चे बच्चियाँ लड़के लड़कियाँ कुरान करीम फुरकान हमीद की तालीम हासिल कर रहे हैं और एज लिमिटेशन क्या होती है मोहम्मद भाई हमारे यहाँ पर एज का कोई वो नहीं है अल्हम्दुलिल्लाह जो आए बस ये कि बच्चा हाँ बस बोलने वाला हो और पढ़ जाए कोशिश मेरी मेरे भाइयों की मेरी वाइफ की हमारे इदारे के तमाम लोगों की नहीं आपका घराना तो माशाल्लाह आपकी बहुत अच्छी कंट्रीब्यूशन है बड़ा अच्छा काम कर रहे हैं मैं हमेशा जो है जब भी इस तरह का प्रोग्राम होता है इन्हनि जी जेको आहे बरकतुल इस्लाम जेको आहे अकेडमी उनखे ज़रूरु यादि कंदा आहियूं कमु ॾाढो बहितरीनु आहे असां वधूं था नाज़रीन ब्रेक जी तरफ़ ऐं पोइ वरी प्रोग्राम खे मां कंटिन्यू कयां थी प्रोग्राम में असां सां स्पॉन्सरशिप मौजूदु आहे टपाल मेज़बान जी टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 जो आहे वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन ऐं नाज़रीन कैंपेन जो हिसो तव्हां बि बणिजी सघो था तव्हां बि खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनाम नंढिड़ो ब्रेक आहे तव्हां असां सां गॾु रहिजो नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर वेलकम चवां थी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में प्रोग्राम ॾाढी ख़ूबसूरती सां अवां ताईं पहुचायो आहे नंढड़ी असांजी त कोशिशि आहे ऐं पाण जेका सो कारी मोहम्मद अली साहब मौजूदु आहिनि नातिया कलाम एॾा ख़ूबसूरत पढ़िया अथऊं अॼु जे प्रोग्राम में उन खां अलावा ज़िक्र जेतिरो बि थियो आहे ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में थियो आहे जुमे जो ॾींहुं आहे जुमे जे ॾींहुं ते सूरह कहफ़ जो जेको आहे सो ज़िक्र असांजे प्रोग्राम में थियो आहे तव्हां ज़रूरु पंहिंजे घरनि में टाइम कढिजो सूरह कहफ़ जो अॼु जे ॾींहं ते ज़रूरु विर्द कजो हिकु दफ़ो रिसाइट कजो सूरह कहफ़ ऐं ॾाढो
सुठो हूंदो आहे इहो अमल। ऐं अॼु जेको आहे सो जुमे जे ॾींहं जी हूअं बि ख़ासि जेके बि असांखे ॾींहं नसीब थियनि था उन्हनि में यासीन शरीफ़ ज़रूरु विर्द कजे। मां चवां थी हीअ मोबाइल जेका आहे न हीअ असांजे लाइ ॾाढी आसानी आहे। ऐं त आराम सां हिन ते मूंखे कुझु पढ़णो हूंदो आहे न, मां सर्च करे हिते वेही पढ़ी वठंदी आहियां। ऐं मुंहिंजी अम्मा मूंखे अक्सर चवंदी आहे ताहिरा तूं पढ़ी कोन थी। मां चवंदी आहियां अम्मा मां पढ़ंदी आहियां मोबाइल में, पोइ वरी अम्मी खे ॾेखारे बि रही हूंदी आहियां। त इहा बि ॾाढी आसानी आहे, पर अञा वधीक सुठो आहे माण्हू बिल्कुलु एहतमाम सां वेही करे पढ़े, उहो बि ॾाढो अञा सुठो हुनजो असरु हुजे थो। नाज़रीन, प्रोग्राम में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़िन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन। टपाल मेज़बान जश्न जमालो जो हिसो तव्हां बणिजी सघो था। हाणे हिसो कीअं बणिजी सघो था? टपाल मेज़बान जश्न जमालो जो को बि पैक वठो, पंहिंजी मालूमात पैकेट ते ॾिनल कूपन में दाख़िल कयो, घर जे वेझो टपाल मेज़बान जश्न जमालो जो ड्रॉप बॉक्स में विझो ऐं मौक़ो हासिलु कयो टीवी गेम शो टपाल मेज़बान जश्न जमालो जो हिसो तव्हां बि बणिजी सघो था ऐं तव्हां बि खटे सघो था खोड़ ऐं सारा क़ीमती इनाम। के माण्हू सोचिबो आहे न त वाक़ई ॾाढा सुठा हूंदा आहिनि। तव्हां आम पंहिंजी ज़िंदगी में ऐं उन्हनि सां जॾहिं तव्हांजो मेल जोल हुजे, तव्हांजो ॻाल्हाइणु ॿोलाइणु हुजे हिकिड़े रिस्पेक्ट वारे दायरे में, ऐं तव्हां ॾिसंदा हुजो त उहे माण्हू जेका पंहिंजी फील्ड में बि सुठो कमु करे रहिया आहिनि ऐं आम ज़िंदगी में बि तव्हां जिथे बि उन्हनि खे उन्हनि जूं एक्टिविटीज़ ॾिठियूं हुजनि सुठियूं हुजनि, त उहे वाक़ई इंसान जेको आहे न उन्हनि जी हिकिड़ी स्ट्रगल हूंदी आहे। पाण जंहिं मुआशिरे में रहूं था, को बि माण्हू जेकॾहिं पंहिंजो नालो ठाहे थो, पंहिंजो मक़ाम ठाहे थो, उनजो जेकॾहिं को सुठो कमु आहे त उनजे पोयां उनजी महिनत आहे, उनजी जिदोजहद आहे। कुझु माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जंहिंजा घराणा ॾाढा सुठा हूंदा आहिनि, शुरूअ खां चवंदा आहियूं टेकियल उहे माण्हू हुजनि था, पर कुझु माण्हू जेके हूंदा आहिनि उहे ॾाढी स्ट्रगल करे पोइ पंहिंजो नालो ठाहींदा आहिनि, मक़ाम ठाहींदा आहिनि, पंहिंजी फील्ड में ग्रिप हासिलु कंदा आहिनि। माण्हुनि जे विच में वेही ॻाल्हाइण जहिड़ा जेको आहे न उहो पंहिंजे पाण खे बणाईंदा आहिनि, उन्हनि जे पोयां उन्हनि जी उहा महिनत जेका आहे न उनखे कॾहिं बि न विसारणु खपे। चवंदा आहिनि त फलाणो माण्हू लकी आहे, बाबा उहो माण्हू जेको आहे न उनजो भाॻ लकी हुजे न हुजे उहा सभु शइ पासे ते, पर उनजी जेका महिनत आहे उहा बि त का शइ आहे न। ईअं ई माना भाॻ त जी कंहिंखे हथु वठी त अलाह साईं कोन थो चए त बाबा चए हिन जॻह ते बि ऐं तोखे माण्हू वाह वाह चवंदा। मां जे प्रोग्राम में ज़िक्र कंदमि वली मोहम्मद दानिश जतोई साहिब जिन जो, ॾाढो ख़ूबसूरत इंसानु, ऐं मौत शल मौत पवई। छा अहिड़ा माण्हू बि एॾो जल्दी वेंदा हलिया आहिनि, बिल्कुलु बि यकीन कोन पियो अचे। काल्ह जे ॾींहं ते हुननि जो जेको आहे सो मौत जी ख़बर ॿुधी, सच पुछो मां बिल्कुलु बि शॉक, तमामु घणी शॉक थी वियमि। मुंहिंजी सिस्टर जेको आहे न मोबाइल खणी हिकिड़े ग्रुप में उहा आहे जेको आहे सो मेंबर हुई, हुन मूंखे चयो त न हिन ग्रुप में ॿुधायो वियो आहे त दानिश जतोई साहिब जी डेथ थी वई आहे। IT जे फील्ड में सुठी महारत रखंदड़, जंहिं दुनिया बि ॾिठी, मुख़्तलिफ़ दुनिया जा मुल्क जेको आहे सो उते रहण जो विज़िट करण जो हुननि खे मौक़ो मिलियो। IT जी फील्ड में हुननि जेको आहे सो पंहिंजो शानदार हिकिड़ो नालो ठाहियो, डिफरेंट ट्रेनिंग प्रोग्राम्स कराइण, मुख़्तलिफ़ स्टेज शोज़ जेके बि थियनि था उन्हनि में बि किथे न किथे पार्टिसिपेट उन्हनि जो करणु। रोटरी क्लब में उन्हनि जो जेको आहे सो अॼु बि उन्हनि जो नालो काउंट ज़रूरु थिए थो। रोटरी क्लब जी जॾहिं ॻाल्हि अचे थी, SOS विलेज हुजे या उनखां पोइ तमामु असांजा जेके बि स्टेजिस हैदराबाद जा हुजनि उन्हनि जा प्रोग्राम्स थियनि, वली मोहम्मद दानिश जतोई साहिबु उते ज़रूरु नज़र ईंदा हुया। ऐं पाण हमेशह जेको आहे डिफरेंट प्रोग्राम्स में मूंखे बि कंसीडर कंदा हुया। मुंहिंजा उन्हनि सां तमामु घणा प्रोग्राम्स हिन ई मंच ते थियल आहिनि। असांजो पहिरीं स्टूडियो चेंज हूंदो हो, उते खोड़ सारा उन्हनि सां असां प्रोग्राम्स कयासीं। सिर्फ़ु IT जी ॼाण कोन रखंदा हुया, पर तमामु जेके मसइला मसाइल करंट इशूज़ थियनि था उन्हनि ते बि जेको अप टू डेट रहंदा, सुठे अंदाज़ में ॻाल्हाइण जो उन्हनि खे ॾांव हूंदो हुयो। ऐं तालीम ते हमेशह सुठे अंदाज़ में ॻाल्हाईंदा हुया। उन्हनि जी सुठी हिकिड़ी ग्रिप हुई हिन सब्जेक्ट ते ऐं तमामु शयुनि खे सुठे अंदाज़ में कवर करणु। कुझु माण्हू हूंदा आहिनि जिन खे ॻाल्हाइण जो ॾांव हूंदो आहे, ऐं वली मोहम्मद दानिश जतोई साहिब जिन जो जेकॾहिं ज़िक्र थिए थो त उहे उन्हनि ख़ूबसूरत इंसाननि मां हुया। हिकु मुरकंदड़, खिलंदड़, मिलंदड़ चहिरो अॼु असांजे विच में मौजूदु न आहे, पर उन्हनि जूं यादूं ज़रूरु असांजे विच में मौजूदु आहिनि। पाण जॾहिं कराची विया पिए त असां पंहिंजे ऑफिस में वेठा हुयासीं ऐं मां उन्हनि खे चयो त सर कराची वञो था, भिटशाह खां हैदराबाद त ठीकु आहे, पर पोइ तव्हांजा कमु हैदराबाद में या कोई कराची था वञो, पोइ प्रोग्राम्स में ईंदा रहिजो। त डायरेक्टर साहिब ने निहारे चयऊं पिए त या नसीब, वरी जॾहिं नसीब थियो तॾहिं ईंदासीं। उनखां पोइ मूंखे यादि न आहे त उन कंटिन्यूटी सां असांजे प्रोग्राम में पाण जेको आहे सो आया हुजनि। उन हिजरत खां पोइ अॼु जॾहिं हुननि जो ज़िक्र कजे थो त हिन फ़ानी जहान मां पाण हिजरत करे अबदी जहान ॾे रुख़सत थी विया आहिनि। उन्हनि जे लाइ हिकु दफ़ो ज़रूरु तव्हां अलहम्द शरीफ़ पढ़िजो,
पंहिंजी दुआउनि में जुमे जे ॾींहं ते उन्हनि खे ज़रूरु यादि कजो। कारी साहिबु, मां तव्हांखे रिक्वेस्ट कंदसि त अॼु जॾहिं तव्हां मस्जिद में वञो ऐं तव्हां जेका जुमे जी निमाज़ अदा करायो जमात सां, त दानिश जतोई साहिब जिन जी ईसारे सवाब जे लाइ ज़रूरु तव्हां दुआ घुराइजो जमायत सां। ऐं भिट शाह में जेको आहे सो उन्हनि जो मढ़ खयो वियो, उते ई जेको आहे सो उन्हनि जी आख़िरी आरामगाह राति जो जेको आहे सो मां डिफरेंट पेजिस ते मुंहिंजे भाउ सां उन्हनि जी ॾाढी सुठी दोस्ती हुई, उन्हनि जे पेज ते बि मूं ॾिठो पियो उन्हनि जो आख़िरी रस्मूं अदा कयूं वियूं। अलाह साईं उनखे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फ़रमाए, आमीन। ऐं उनजे पोयरनि खे रब साईं जेको आहे सो सब्र जमील अता फ़रमाए। पर वाक़ई में मां ॾाढी शॉक्ड आहियां त माना ख़बर कोन पवंदी आहे, दिस इज़ लाइफ, शायदि इहा ई ज़िंदगी आहे। थी सघे जेतिरो हमेशह इंसानु जेको आहे न कोशिशि करे त सभिनीनि सां सुठो हले ऐं हमेशह पंहिंजो जेको कमु आहे, पंहिंजो किरदारु आहे, उनखे सुठो रखे। जेतिरी बि ज़िंदगी आहे उनखे शानदार बणाइजे, उनखे ख़ूबसूरत बणाइजे ऐं हमेशह जेको आहे सो पंहिंजो जेको आहे न कमु उहो सचाई सां ज़रूरु कजे। लिवर जो उन्हनि खे प्रॉब्लम हो, इहो ॿुधायो वियो नाज़रीन। वधीक जेको आहे सो प्रोग्राम में वक़्त जूं घड़ियूं बि मूंखे इजाज़त कोन पियूं ॾियनि, सो प्रोग्राम जी तरफ़ मां अॻियां वधंदसि। असां वटि कारी मोहम्मद अली साहिबु मौजूदु आहिनि। उन्हनि खां जेको आहे सो पहिरीं असां नियापो वठंदासीं ऐं पोइ वरी जेको आहे सो अव्हां खां मोकिलाईंदासीं ऐं आख़िर में वेंदे वेंदे को नातिया कलाम अव्हां ताईं पहुचाईंदासीं। जी, तव्हांजो छा मैसेज हूंदो इन द एंड असांजे प्रोग्राम में? मैसेज यही है, सबसे पहले तो जतूई साहब के लिए दुआ करेंगे, अल्लाह करीम उनकी बख्शिश और मग़फ़िरत फरमाए, और साथ ही जुम्मतुल मुबारक का दिन है, नमाज़ें क़ायम करें, वालिदैन हैं तो उनकी खिदमत करें, अगर वालिदैन नहीं है तो उनके लिए कुरान करीम फ़ुरक़ान हमीद पढ़ के, यासीन शरीफ पढ़ कर इसाले सवाब करें। आमीन आमीन। इलाही सुठो मैसेज जुमे जे ॾींहं जे हवाले सां, तमामु सुठो मैसेज कारी मोहम्मद अली साहिब जिन जो। नाज़रीन, हाणे मूंखे इजाज़त ॾींदव ऐं मुंहिंजी इंटायर टीम खे इजाज़त ॾींदव, मुंहिंजे आयल मुअज़्ज़िज़ महिमान कारी मोहम्मद अली साहिब खे इजाज़त ॾींदव। तव्हां पंहिंजी दुआउनि में भरपूर यादि रखंदव ऐं हिन पूरे प्रोग्राम सां जेको साथ मौजूदु रहियो आहे उहो टपाल मेज़बान जो मौजूदु रहियो आहे। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन। टपाल मेज़बान जश्न जमाल जो को बि पैकेट वठो, पंहिंजी मालूमात पैकेट ते नलकोपनि में दाख़िल कयो, घर जे वेझो टपाल मेज़बान जश्न जमालो जे ड्रॉप बॉक्स में विझो, मौक़ियो हासिलु कयो। टीवी गेम शो टपाल मेज़बान जश्न जमालो जो तव्हां बि हिसो बणिजी सघो था, खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनाम। अॼु जॾहिं नमाज़ जाइ ते मौजूदु हुजो, पंहिंजी इबादतुनि खां पोइ जॾहिं दुआ करियो त पंहिंजी दुआउनि में ज़रूरु यादि कजो ऐं दुआऊं जेको आहे जॾहिं बि घुरियूं वेंदियूं आहिनि त हमेशह पंहिंजनि खे यादि कयो वेंदो आहे। तव्हां प्रोग्राम ॾिसंदा आहियो, असांजी इंटायर टीम खे पंहिंजी दुआउनि में यादि ज़रूरु कजो ऐं तव्हां खां इजाज़त वठूं था। वेंदे वेंदे असां नातिया कलाम ॿुधंदासीं ऐं ख़ूबसूरत आवाज़ हूंदो कारी मोहम्मद अली साहिब जिन जो, अल्लाह निगहबान। जी बिस्मिल्लाह। महफिल पे चादर तनी नूर की, नूर फैला हुआ आज की रात है, नूरी महफिल पे चादर तनी नूर की, नूर फैला हुआ आज की रात है, चांदनी में है डूबे हुए दो जहां, कौन जलवानुमा आज की रात है, अब्र रहमत है महफिल पे छाए हुए, आसमां से मलाइके हैं आए हुए, अब्र रहमत है महफिल पे छाए हुए, आसमां से मलाइके हैं आए हुए, खुद मोहम्मद है तशरीफ लाए हुए, खुद मोहम्मद है तशरीफ लाए हुए, किस कदर जान फिजा आज की रात है, अर्श पर धूम है फर्श पर धूम है, बदनसीबी है उसकी जो महरूम है, अर्श पर धूम है फर्श पर धूम है, बदनसीबी है उसकी जो महरूम है,
پھر یہ آئے گی شب کسے کو معلوم ہے، پھر یہ آئے گی شب کسے کو معلوم ہے، ہم پہ لطف عطا آج کی رات ہے، ہم پہ لطف عطا آج کی رات ہے، مانگ لو چشم تر مانگ لو، درد دل اور حسن نظر مانگ لو، پیارے آقا کی نگری میں گھر مانگ لو، پیارے آقا کی نگری میں گھر مانگ لو، مانگنے کا مزہ آج کی رات ہے، مانگنے کا مزہ آج کی رات ہے، مومنو آج گنجے سخا لوٹ لو اے مریضوں شفا لوٹ لو، آسی اور رحمت مصطفیٰ لوٹ لو، باب رحمت کھلا آج کی رات ہے، وقت لائے خدا سب مدینے چلے، وقت لائے خدا سب مدینے چلے، لوٹنے رحمتوں کے خزینے چلے، وقت لائے خدا سب مدینے چلے، لوٹنے رحمتوں کے خزینے چلے، سب کی منزل کی جانب سفینے چلے، میری صائم دعا آج کی رات ہے، میری صائم دعا آج کی رات ہے، نوری محفل پہ چادر تنی نور کی، نور پھیلا ہوا آج کی رات ہے، چاندنی میں ہے ڈوبے ہوئے دو جہاں، چاندنی میں ہے ڈوبے ہوئے دو جہاں، کون جلوہ نما آج کی رات ہے، کون جلوہ نما آج کی رات ہے۔